ऐं ॿारनि ते ॿियूं मिलाही कहाणी लिखियूं आहिनि अग्नीअ ते लिखजनि थियूं। पर इन हवाले सां जेको ट्रेंड सेटर आहे उहो जमाल अहमद साहब आहे ऐं फेमिनिज़म जे हवाले सां मां मर्द हुन जी मास्टरपीस कहाणी आहे। उहा जेकॾहिं तव्हां पढ़ी ॾिसंदो त फेमिनिज़म जो हिकिड़ो नओं रुख असांजे साम्हूं अचे थो। ऐं साॻे ई नो में असांखे डॉक्टर अयाज़ कादरी ट्रेंड सेटर कहाणीकार मिले थो, जंहिं बिलू दादा जहिड़ी कहाणी लिखी। उन्हनि जी पालो में असांखे बिशू पाशा मिले थी, उनजो ई पालो कंदे असांखे शीलो धाड़ेल मिले थी। ऐं अनीस अंसारी जी बदर मिटी पिणु साॻे ई मौज़ू ते आहे। ऐं असांजा केतिरा ई धाड़ेल इवन असां जेकॾहिं हिनखे कनेक्ट कयूं बच्चू भाषा सां तॾहिं बि ग़लति कोन थींदो त उहो धाड़ेल जेको आम माण्हू जी नज़र में, बल्कि जेके वॾ घराणा आहिनि उन्हनि जी माण्हू उन्हनि जी नज़र में त थोरो आहे, पर आम माण्हू हुनखे हीरो करे मञे थो। उहो परू चांडियो हुजे, नादर जिसकाणी हुजे, मोहशीदी हुजे या ऐं केतिरियूं ई तारीख़ी शायदि आहिनि त रहमान डकैत अलाए केतिरनि घरनि जा ॾीआ हुनजे ॾिनल राशन सां भरंदा हुया ऐं अलाए केतिरनि घरनि जी उहो कफ़ालत कंदो हुयो। ऐं जॾहिं पंहिंजो लयारी ते ॾुखियो वक़्तु आयो त देगियूं भराए करे ईदी साहिब हुते खणी वियो त लयारी वारनि बलोचनि चयो त असां ख़ैरात जी मानी न आहियूं खाईंदा। त हुन चयो त तव्हांजो ॾिनल आहे, रहमान मूंखे ॾींदो ॿियनि खे ॾियण जे लाइ, अॼु तव्हांखे ज़रूरत पई आहे त तव्हां लाइ खणी आहियां, ख़ैरात जी मानी कान्हे, तव्हांजी पंहिंजी मानी आहे। त अहिड़ा कई कैरेक्टर आहिनि असांजे सिंधी समाज में जेके माण्हुनि सां सुठे नमूने सां हलनि था ऐं जेके मथियां आहिनि उन्हनि सां ऊचा आहिनि था, पर इहे असांजे लाइ इहे हीरोइक एक्शन्स आहिनि जेको ट्रेंड बि असांजे गांव में रहियो आहे। ऐं उनखां पोइ असां खैरुनिसा जाफ़री जी हवेली खां आस्तिफ़ ताईं, बल्कि इन खां पहिरीं ज़रीना बलोच जी जी कहाणी इन साॻे मौज़ू ते लिखियलु आहे। बल्कि आउं त चवंदुसि त मैडम नुसरत चांडियो, यास्मीन चांडियो, अरीशा बुखारी, डॉक्टर शमीम मरी, इहे पिणु खैरुनिसा जाफ़री जे उन लिखण जो तसलसुल आहिनि जेको उन हवेली खां हॉस्टल में ॾिनो आहे। हवेली खां हॉस्टल